प्रोग्राम टाइमलाइन से गड आया असद मुमताज़ नाज़रीन साबिक़ वज़ीर आज़म ऐं PTI जे चेयरमैन जनाब इमरान खान चयो आहे त न्यूट्रल से अगर ॻाल्हि ॿोल थी वई त हिकिड़ो ई मुतालबो रखंदुसि त फ्री एंड फेयर इलेक्शन कराई वञनि। जेके प्रोग्राम इन ते ॻाल्हाईंदासीं त छा इमरान खान हाणे न्यूट्रल से ॻाल्हि ॿोल लाइ राज़ी थी वियो जेको काफ़ी अरसे खां चए पियो त कंहिं क़िस्म सां कंहिं बि सूरत में ॻाल्हि ॿोल लाइ तयारु न हो, हाँ वो राज़ी थी वियो आहे त कहिड़े बुनियाद ते छा वाकई इमरान खान फ्री एंड फेयर इलेक्शन चाहे थो पियो? अगर हाँ तो पोइ बाई इलेक्शन में इमरान खान के शक छो आहे त बाई इलेक्शन में फ्री एंड फेयर इलेक्शन न थींदियूं? बाई इलेक्शन में बक़ौल इमरान खान जे त जेको पाकिस्तान डेमोक्रेटिक APDM आहे, पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट आहे, उहा हिन खे हाईजेक करणु चाहे थी पई। उहा हाईजेक कीअं करणु चाहे थी पई? प्रोग्राम में इन्हनि ॿिन्हिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो। हिन सां प्रोग्राम में जॉइन कयो आहे लाल माली साहब, तहरीक इंसाफ़ जा मरकज़ी अॻुवान आहिनि ऐं क़ौमी असेंबली जा मेंबर आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो राजा अंसारी साहब, पाण मुस्लिम लीग नून सिंध जा सीनियर नायब सदर आहिनि। लाल माली साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पियो। सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त हीअ के बाई इलेक्शन्स थियनि पियूं, 17 जुलाई ते बाई इलेक्शन आहिनि, जेको बि रिज़ल्ट आयो अव्हां खे क़ाबिल क़बूल हूंदो उहो रिज़ल्ट? असद हाणे इहो क्वेश्चन जेको आहे तव्हांजो जनरलाइज़ क़िस्म जो आहे। जेको रिज़ल्ट अॻे जेके रिज़ल्ट ॾींदा आहिनि त उहे क़बूल ई थींदा आहिनि फाइनली, ऐं इलेक्शन्स जेके आहिनि मुतनाज़ा थींदियूं रहियूं आहिनि। पर ॻाल्हि हिन वक़्तु इलेक्शन्स जी न आहे, ॻाल्हि हिन वक़्तु मुल्क जी बका जी आहे, हिन मुल्क जी सलामती जी आहे। हिन मुल्क ते जे तरीक़े सां हिकिड़ो साज़िश जे ज़रिए हुकूमतूं थापियूं वञनि थियूं, हिकिड़ी ग़ुलामी जे ज़ंजीर ॾे धिकियो वञे थो, उनखे बचाइण जी आहे। जेको मौजूदा इलेक्शन कमीशन आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उन ते एतिराज़ रहियो आहे। ऐं हींअर जेको अपॉइंटमेंट्स थियूं इलेक्शन कमीशन में मेंबर्स जूं, उहे राजा रियाज़ जे मशवरे खां अपॉइंटमेंट्स कयूं आहिनि। राजा रियाज़ हिकिड़ो लोटो आहे ऐं हू पाण इहो उनजी मर्ज़ी आहे त हू अॻी इलेक्शन नून लीग जे टिकट ते चूंड विढ़ंदो, बल्कि उहो ऐलान करे चुका नून लीग जे टिकट ते इलेक्शन लड़ंदो। जेको इलेक्शन कमीशन आहे उन जा कुझु फ़ैसिला अहिड़ा थिया आहिनि, जहिड़ो कि हाणे जेको तव्हां जनरली पंजाब मां जेको शिकायतूं अचनि थियूं पियूं उहे इहे आहिनि त उनजो वोटर लिस्टनि खे जेको अॻियूं वोटर लिस्टूं हुयूं उनखे तमामु घणो मुतासिर कयो वियो आहे। वोटर्स खे जेको हिकिड़े हल्के मां कढी ॿियनि हल्कनि में छॾण, इहो सॼो मामिलो थियो आहे। टियों वरी अॼु का ख़बर आई आहे त जेको चीफ इलेक्शन कमिश्नर आहे उनजी एहलिया खे आउट ऑफ टर्न प्रमोशन्स ॾिना विया आहिनि। ऐं जेके माज़ी में तव्हां ॾिठो त इलेक्शन कमीशन जो हिकिड़ो रोल हूंदो आहे त हू हर सूरत में तयारु रहे इलेक्शन कराइण लाइ, पर जॾहिं सुप्रीम कोर्ट में घुरायो वियो त हुन चयो असीं इलेक्शन कराइण लाइ बिल्कुलु तयारु ई न आहियूं ऐं असांजी का तयारी न आहे। तो लिहाज़ा इहो ओवरऑल इलेक्शन कमीशन जो हिकिड़ो रहियो आहे। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो जे तरीक़े खां पंजाब में हमज़ा शहबाज़ खे थापियो वियो आहे, उन्हनि अक्सरियती न उनजे बावजूदि उनखे CM बनायो वियो, गैर आइनी तौर ते उनखे हल्फ़ खणायो वियो, जंहिं बाबति उन्हनि एॾे वॾे पैमाने ते ट्रांसफर्स कया आहिनि, एॾे वॾे पैमाने ते पंहिंजी ब्यूरोक्रेसी खे हुननि इंस्टॉल कयो आहे। हिन वक़्तु जिते जिते जेको इलेक्शन्स थियनि था पिया उते जेको पीपुल्स पार्टी त आहे ई कान, हू त हथु खणी वई आहे पूरे पाकिस्तान मां। तव्हांखे पहिरीं ख़बर आहे पीपुल्स पार्टी जो त वजूद ई ख़तमु थी वियो आहे असांजे सिंध जे कुझु ज़िलनि जे। त उते जेको पीपुल्स पार्टी जो कैडर आहे उहो मायूस आहे, छाकाणि जो हुननि जो को कैंडिडेट न आहे, हुननि जी पार्टी न आहे। ऐं ॿिए तरफ़ नून लीग आहे। हाणे नून लीग खां अलमियो इहो आहे हुनजे कारकुननि खां त हुननि खे चयो वञे पियो त जेके लोटा थिया आहिनि ऐं लोटा आहिनि हुननि खे वोट ॾियो। मरीम नवाज़ जेको चवंदी रही आहे त उहो लोटनि खे असीं एक्सेप्ट न कंदासीं। हाणे उहो साॻी मरीम नवाज़ ॿी कर लोटनि जे लाल साहब अवां जा ये एतराज़ ऐं इल्ज़ाम पंहिंजी जाइ ते, पर अवां नथा सम्झो हीअ कि बाई इलेक्शन आहे हुनखे इनडायरेक्टली तौर ते सुप्रीम कोर्ट बि वाच पई करे, छाकाणि त हमज़ा शहबाज़ जी जेका रीपोलिंग थियणी आहे उहा आहे इन बुनियाद ते। हुन में शर्त आहे त हू कंहिं क़िस्म जो को अहिड़ो को ऐलान न कंदो जंहिंमें सरकारी मशीनरी इस्तेमालु थी हुजे। इहे को बिजली वारो मामिलो हो 100 यूनिट्स वारो, उहो पिणु सुप्रीम कोर्ट उनजो सो मोटो इलेक्शन कमीशन सो मोटो न थियो त हीउ मामिलो एॾो आसान कोन्हे। असद ॾिसो, सुप्रीम कोर्ट के इहो इख्तियार न आहे त उहो इलेक्शन्स मॉनिटर करे। इहो इख्तियार सॼो इलेक्शन कमीशन जो आहे जेको हिकिड़ी मुतनाज़ा आहे। ऐं तव्हां इहो जो ॻाल्हि कयो मॉनिटर करे बि उनजी मॉनिटरिंग जे बावजूदि तव्हां ॾिठो त उन्हनि जेको हिकिड़ो रिगिंग करण लाइ, उन्हनि प्री पोल रिगिंग लाइ हिकिड़ो इलेक्ट्रिसिटी में रिलीफ ॾियण जो ऐलान कयो त इहो इलेक्ट्रिसिटी जेको हेतिरे यूनिट्स जेके आहिनि अवाम खे फ्री ॾिनी वेंदी। पर ओवरऑल जेकॾहिं प्रोग्राम ॾिसिजे त पाकिस्तान के हिसाब सम्झे थी इन सॼी सूरत हाल जे बावजूदि इंशाअल्लाह असीं मैदान मारींदासीं, असीं इलेक्शन में कामयाबी हासिल कंदासीं। पर उन सां गॾो गॾु हिन इलेक्शन सां जीअं तव्हांखे पहिरीं चयो त रुॻो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ न पर हिन मुल्क जो ऐं
ठीक पार्टी हुकूमत जो एक्सप्रांशियल हुकूमत जो जेको आहे मुस्तक़बिल बि जेका इन इलाका इन इन कनि। इन इलेक्शन सां जुड़ियल आहे। राजा हाणे अवां ते आहिनि, तव्हां हींअर ई बाई इलेक्शन ख़ासि करे पंजाब में बाई इलेक्शन में रिगिंग शुरू करे ॾिनी आहे। अवां उहे ऐलान पिया कयो जिन्हनि सां अवां सम्झो पिया त उन वोट मुतासिर थींदा ऐं उन्हनि खे लालच ॾियो पिया ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा हरबा इस्तेमालु कयो पिया। राजा माइक अवां पंहिंजो माइक अनम्यूट कजो प्लीज़, माइक अवांजो आवाज़ न पियो अचे। राजा अवां ऑडियो पंहिंजो खोलिजो, तव्हांजो आवाज़ असां ताईं अचे। जी 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 राजा जी, मां ये ॻाल्हि पियो कयां त बाई इलेक्शन्स आहिनि, जनरल इलेक्शन्स न आहिनि, जी चंद हल्कनि में इलेक्शन्स आहिनि, जॾहिं त जेको ऐलान थियल आहे उहो पूरे पंजाब जे लाइ थियल आहे। इन करे इन खे प्री पोल रेगिंग चवण सही सिधी आवाम सां, पंजाब जी आवाम सां, उन्हनि हल्कनि जी आवाम सां जिते इलेक्शन कोन पई थिए उन्हनि सां दुश्मनी आहे। त हीअ आहिनि ई आवाम दुश्मन माण्हू। हिननि पहिरें ॾींहं खां वठी करे जेके हिन जूं पॉलिसीज़ आहिनि जंहिंजी वजह सां अॼु मईशत पाकिस्तान जी तबाह थी आहे, अॼु उनजी क़ीमत पाकिस्तान जो अवाम अदा करे पियो। सो ही अवाम दुश्मन माण्हू आहिनि, हिननि जी अवाम सां को बि वास्तो कोन्हे। ही बेसिकली माफ़ियाज़ आहिनि। तव्हां ॾिठो त हिकिड़ी मज़लूम औरत जंहिं वज़ीर आज़म खे उन वक़्त जे वज़ीर आज़म खे दाह ॾिनी त मौसा नेब जो चेयरमैन ॾाढाई पियो करे ऐं वीडियोज़ मोकिलियईं। तव्हां ॾिठो त उनजी दाह वरजाइण जे बजाए उनखे इस्तेमालु कयो पंहिंजे सियासी फ़ाइदा ऐं पंहिंजा नेब जा जेके केसिस आहिनि उहे ख़तमु कराइण जे लाइ नेब जे चेयरमैन खे ब्लैकमेल कयो वियो। त इहे सभु शयूं जेके आहिनि उहे असांजे साम्हूं आहिनि। हिकु तरफ़ ही ॻाल्हियूं पर करे पियो अॼु मीर जाफ़र ऐं मीर सादिक जूं, ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो था त पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो मीर जाफ़र ऐं मीर सादिक इमरान ख़ान पाण साबित थियो आहे, जो तोशा खाना में जेके मिलियल तोहफ़ा हुया उहे तोहफ़ा पहिरीं ॿाहिरि ओपन मार्केट में हुन विकिरो कया आहिनि ऐं उहे महांगी क़ीमत ते विकिरो कयो। राजा कते कलामी माफ़, राजा कते कलामी माफ़, अवां कानूनदान बि आहियो, छा अवां इहो ठीकु आहे सियासी इल्ज़ाम त ठीकु आहे, छा इहो को कानूनी जुर्म आहे? इहो त वज़ीर आज़म जो अख़्तियार आहे, वज़ीर आज़म कानूनी तौर ते कमीशन ॾेई हुन मां जेके तोहफ़ा आहिनि उहे वठी सघे थो पियो, ॿियनि बि वरिता आहिनि, त पोइ हिन में नई ॻाल्हि कहिड़ी आहे? तोहफ़ो वठण ते त असां एतिराज़ ई कोन था कयूं, असां एतिराज़ कयूं था तोहफ़ो विकिणण ते, उनखे ओपन मार्केट में सेल करण ते। छो जो हुननि ओपन मार्केट में सेल करण में 18 करोड़ जा सेल करे उनजी वैल्यूएशन 18 करोड़ जॾहिं लॻी वई, उन खां पोइ 15 करोड़नि में उनजी वैल्यूएशन ॾेखारे 20% उन ते पैसा ॾिना विया आहिनि। इन जो मक़सदु इहो आहे त हीउ चोर माण्हू आहे, हीउ सही सिधी चोरी पियो करे, ॿियो हीउ कूड़ो आहे। सो इन करे हिकिड़ो पाण माण्हू कूड़ो हुजे, चोर हुजे, उहो सॼी दुनिया खे इहो वेठो चवे, तकरीरूं करे ऐं माण्हुनि खे मीर जाफ़र ऐं मीर सादिक जा ताना ॾे। मां सम्झां थो त इहा जेका हिन वक़्तु पाकिस्तान जेके अवाम आहे उहे इमरान ख़ान ऐं इमरान ख़ान जी कूड़ी ऐं बेतुकी सियासत खे सम्झी चुका आहिनि। हाणे अवाम जागे पियो। जी 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 अच्छा राजा, इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर जेका लाल माली साहब ॻाल्हि कई आहे त राजा रियाज़ ऐं अवां हुकूमत में बि, अवां हुकूमत में आहियो, राजा रियाज़ अपोज़िशन में आहे, जेको अवां जी टिकेट ते 2023 जी इलेक्शन विढ़ंदो, उहो अगरि इलेक्शन कमीशन जा उहिदेदार मुक़ररु कंदा या नैब जा उहिदेदार मुक़ररु कंदा त अवां नथा सम्झो त इहो सिधो सओं अवाम खे अवां छा था ॿुधायो त अपोज़िशन में बि अवां आहियो, हुकूमत में बि अवां आहियो, हीअ उहा हुकूमत आहे जंहिंजी अपोज़िशन बि पंहिंजी आहे। ॾिसो असद, ही आइडियल सिचुएशन न आहिनि, हालात आइडियल न आहिनि। मजबूरी में असांखे काफ़ी सारा फ़ैसिला, ॾुखिया फ़ैसिला वठणा पिया आहिनि, पर असांखे हिन वक़्तु जेको वॾो अहम जेको मक़सदु हुयो उहो इहो हुयो त हिन अवाम खे हे जंहिं क़िस्म जी साज़िश जे ज़रिए पाकिस्तान सां दुश्मनी कई पई वञे ऐं एॾी वॾी साज़िश करे पाकिस्तान जी मईशत खे तबाह कयो पियो वञे, IMF सां जंहिं क़िस्म जा मुआहिदा कया विया हुया, उन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसणो हुयो। उनजे करे ही जेका रियाज़ वारी तव्हां ॻाल्हि कयो था, इहे सेकेंडरी शयूं आहिनि। इहा आइडियल सिचुएशन में असां कोन पिया कयूं इहा ॻाल्हि, इहा असां हिकिड़ी हालत मजबूरी में इहे सभु स्टेप वरिता आहिनि, पर इन्हनि शयुनि जो अवाम सां को वास्तो कोन्हे त इन में अवाम खे को नुक़सानु थींदो या पाकिस्तान जी सियासत खे को नुक़सानु थींदो। जीअं ई हालात आइडियल थींदा, मईशत बहितर थींदी, त इहे सभु फ़ैसिला माण्हुनि खां विसरी वेंदा ऐं इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदव त जमहूरियत मुल्क में मज़बूत थींदी। ठीक है। अच्छा लाल माली साहब, हाँ एक तरफ अवां क़ौमी असेंबली में इस्तीफ़ा जो फैसलो किया है, ॿिए तरफ अवां बाई इलेक्शंस भी विड़ो था पिया, तव्हां नथा सम्झो त इहो अवां जो ख़ुदि जेको अवां जो मौक़िफ़ आहे उन में इहो तज़ाद आहे त हिकु तरफ़ इलेक्शन क़ौमी असेंबली वञणु नथा चाहियो, ॿिए तरफ़ क़ौमी असेंबली लाइ इलेक्शन पिया विड़ो? असां त पहिरीं त पंहिंजो अंसारी साहब खे ॿुधायां त हिननि जी जेका मौजूदा हुकूमत आहे जी, इहा हिननि जी जेका लीडरशिप आहे मरियम नवाज़ साहिबा ऐं ॿिया, हिननि जो टोटल कमु ऑडियोज़ ऐं वीडियोज़ रिकॉर्ड करणु आहिनि, माण्हुनि जी प्राइवेट ज़िंदगी में घुसणु आहे, जेको गैर कानूनी ऐं गैर इख़लाक़ी अमल आहे।
इन खां पहिरीं बि ऑडियोज़ ऐं वीडियोज़ आणींदा रहिया आहिनि ऐं तव्हां ॾिठो उन्हनि ऑडियोज़ ऐं वीडियोज़ जे बुनियाद ते हिननि जुडिशरी खे बि निशानो बनायो आहे, हिननि पीपुल्स पार्टी खे बि पहिरीं निशानो बनायो आहे, पीपुल्स पार्टी खे हीअ सज़ाऊं ॾियारींदा रहिया आहिनि। सो लिहाज़ा ही इख़्लाक़ियात जी जेकॾहिं ॻाल्हि कनि त नून लीग में इख़्लाक़ियात जो को क़दर आहे कोन। जेसिताईं अवाम दुश्मनी जी ॻाल्हि कई त अॼु जो अख़बारूं भरियूं पियूं आहिनि त गैस जेको आहे 350% 320% जी ही महांगो करण जो प्रोग्राम रखनि था ऐं उनजी ECC मंज़ूरी ॾेई छॾी आहे ऐं ईद खां पोइ उनखे नोटिफाई कयो वेंदो। बिजली जा अघु 9.5 रुपए खनि जेको आहे वधाया वञनि था पिया, पेट्रोल 100 ऐं 125 रुपया, डीज़ल महांगो थी चुको आहे ऐं हर शइ जेको आहे ऐं महांगाई त 14 सालनि में पहिरियों दफ़ो 1.7 हींअर महांगाई आहे ऐं जॾहिं असां हुकूमत छॾी हुई तॾहिं 12.2 हुई महांगाई जी औसत 2 हुई। त आम माण्हू जो हिननि गियण जजाल करे छॾियो आहे ऐं ही अञा रुॻो ऑडियो ऐं वीडियो ते हिननि जी ज़िंदगी बसर थिए थी पई ऐं ही इंस्टॉल थियल आहिनि हिकिड़े वोट जी अक्सियत सां हिन मुल्क ते साज़िश जे ज़रिए आंदल आहिनि ऐं उनखे ॾिसो पॉलिटिक्स जेको आहे डे टू डे बिज़नेस आहे ऐं असांजो अल्टीमेट टारगेट जेको आहे हिन हुकूमत खे घर भेड़ो करणु आहे ऐं उनजो कीअं सर कीअं लाल साहब कीअं तव्हां घर भेरो कंदो? अवां जे ख़ुदि मौक़िफ़ में वॾो तज़ाद आहे, अवां क़ौमी असेंबली वञणु नथा चाहियो, क़ौमी असेंबली जो इलेक्शन पिया विढ़ो। असां त उहा ॻाल्हि थो करियां त हिन हुकूमत खे ॾिसो जॾहिं जेको असांजे स्पीकर कासिम सूरी जॾहिं फ़ैसिलो कयो हो ऐं इमरान ख़ान रेस्टोर थी वियो हो त उन्हनि पहिरीं इमरान ख़ान कमु इहो कयो हो त असेंबलियूं डिज़ॉल्व करे छॾियूं हुयूं, जेको बाद में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत वापसि थियो हो। जेकॾहिं सुभाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अक्सियत सां इन बाई इलेक्शंस में खटी अचे थी ऐं पंजाब ते हुकूमत क़ाइमु करे थी त हुन वटि 2 ऑप्शन्स हूंदा। पहिरियों ऑप्शन त हू असेंबलीज़ जेको आहे पंजाब असेंबली डिज़ॉल्व करे छॾे, पोइ KPK असेंबली डिज़ॉल्व करे छॾे ऐं नतीजतन ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ PMLN वटि या ही जेको PDM जो जेको ग्रुप आहे सिर्फ़ु इन लाइ न आहे त ही सिर्फ़ु इस्लामाबाद जी हद तक वेही हुकूमत कनि, हिननि खे पूरो पाकिस्तान खपे थो लुटण ऐं खाइण पीअण लाइ, पोइ हिननि वटि शायदि ऑप्शन न बचे ऐं ही बि इलेक्शन में अचनि। सो लिहाज़ा उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी इम्पोर्टेंस आहे, प्रोविंशियल पॉलिटिक्स जी पंहिंजी इम्पोर्टेंस आहे, नेशनल पॉलिटिक्स जी पंहिंजी। अच्छा लाल साहब, हाणे लाल साहब मूंखे इहो अवां खां मालूम करिणो आहे त अगरि क़ौमी असेंबली जो हाणे कोई स्पीकर आहे उहो अवां जी मरकज़ी क़यादत मिसाल 4-5 इमरान ख़ान, शाह महमूद कुरैशी, असद उमर, फवाद चौधरी जो अगरि इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे थो पियो त पोइ PTI जी छा सूरत हाल हूंदी? पोइ PTI वटि कहिड़ा ऑप्शन बचंदा? ॾिसो PTI वटि हू इनखे पंहिंजे अक़ल ऐं पंहिंजे ज़हन जे हिसाब सां स्पीकर पॉलिटिकल सियासी फ़ैसिलो करे सघे थो, पर मूंखे यकीन आहे त इन फ़ैसिले सां को फ़र्क़ु न पवंदो। 120 PTI जा MNAs आहिनि ऐं हुननि इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं ऐं उहे असेंबली जो इजलास अटेंड नथा कनि ऐं पंहिंजो पाण खे MNAs सॾाइनि कोन था। इहा हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे त टेक्निकली तव्हां दोस्त हुननि खे MNAs सम्झो था, पर उन क़बूल करण या न करण सां को बि कंहिं क़िस्म जो को फ़र्क़ु न पवंदो। बेशक उनखे क़बूल कनि, न सिर्फ़ु उहे क़बूल कनि पर 135 इस्तीफ़ाऊं जेके आहिनि उहे सभु मुकमल क़बूल कनि जेके असां असेंबली जे फ्लोर तां ॾिनियूं हुयूं ऐं हिननि खे जमहूरियत जा जेके दावेदार आहिनि हिननि खे उनजो जेको मान रखंदे हालांकि उहो इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी चुकियूं हुयूं। डिप्टी स्पीकर हुन वक़्तु इंचार्ज हुयो कासिम सूरी, उनखे मंज़ूर कयो, पोइ उनखे नेशनल असेंबली जे सेक्रेटरिएट में उनखे रोके ऐं उन ते फ़ैसिला रिवर्स कया विया जेको हिकिड़ो गैर जमहूरी, गैर कानूनी ऐं गैर इख़्लाक़ी। त पोइ हाणे ॿीहर उन फ्लोर ते अवां कॾहिं बि न वेंदो, ख़ासि करे हिन टेन्यूअर में अवां न वेंदो, क़ौमी असेंबली सीटुनि ते ॿीहर अवां न वेंदो? ॾिसो असां हुन ते इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं आहिनि ऐं असांखे असांजो इहो असां ऐलान कयो हुयो, इमरान ख़ान इहो ऐलान कयो आहे त असीं इन करप्ट हुकूमत सां गॾु नथा वेही सघूं। जेसीं तव्हां सवेल ॻाल्हि कई पिए पंहिंजे इंट्रो में हिकिड़ी ॻाल्हि ते जेकॾहिं अॻुभराई थिए थी बल्कि उहो त असीं शुरू खां ई कंदा अचूं था, जेकॾहिं जेके पावर्स आहिनि उहे एग्री कनि त पंहिंजो इलेक्शन जी डेट जो ऐलान कनि त बाक़ी सॼो रोड मैप ते ॻाल्हि ॿोल थी सघे। ठीकु है, वॾी महिरबानी लाल माली साहब, राजा अंसारी साहब, ऐं ॿिन्हिनि मौज़ूअ महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, लाल माली साहब चवणु आहे त जेसि ताईं फ्री एंड फेयर इलेक्शन जी पक नथी ॾिनी वञे तेसि ताईं ॿिया जेके ऑप्शन आहिनि उन ते गौर कयो वेंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त तहरीक इंसाफ़ वटि ॿिया कहिड़ा ऑप्शन आहिनि जिन ते गौर करे थी पई।
प्रोग्राम में हिते वठो था नंढी साई ऐं साई खां पोइ जॾहिं प्रोग्राम में ईंदासीं त चोमासे जूं बरसातूं सॼी सिंध में मौजूदु आहिनि। हीअ की चोमासे जूं बरसातूं आहिनि उन में ज़रात ते उन्हनि जो कहिड़ो असरु आहे, छाकाणि त गुज़िरियल केतिरे अरसे खां ज़रई पाणी न हुजण जे करे फ़सुल जेके आहे उहे ख़ुश्क थी विया हुआ ऐं हींअर जेके फ़सुल आहिनि उन में पाणी भेजी वियो आहे। त छा वणनि जे फ़सुल खे ऐं ख़ासि करे खजी वटि असां जेको फ़सुलु थियणो आहे हाणे हिन वक़्तु खारकूं तयारु आहिनि त उन ते कहिड़ो नुक़सानु पहुचंदो, कहिड़ी हद ताईं नुक़सानु पहुचंदो, अगरि हीउ महीनो बरसाति कंटिन्यू रहे थी पई त पोइ उन जा असर कहिड़ा थींदा उन ते तफ़सीली ॻाल्हाईंदा अथऊं। पर पहिरियां वठूं था नंढी साई ऐं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर। नज़री प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार। चोमासी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। कराची खां कारूंझर ताईं ऐं कारूंझर खां केटी बंदर ताईं इहे बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। असां ॾिठोसीं त गुज़िरियल 3 महीननि खां सिंध में जेको ज़रात सिंध जी ज़रात आहे उहा ख़ुश्क पई थिए, छाकाणि त पाणी कोन हो ऐं हाणे एतिरो पाणी अची वियो आहे जो ज़रात इन पाणी जा ज़रात ते कहिड़ा असर पिया आहिनि ऐं अगरि हीउ चोमासे जी बरसातुनि जो सिलसिलो ईअं ई रवां दवां रहियो त पोइ कहिड़ा फ़सुल वधीक मुतासिर थींदा। प्रोग्राम जे हिसे में इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त हैदराबाद डिवीज़न में चोमासे जी बरसाति जी कहिड़ी सूरत हाल आहे, छा उते बि इहो ई साॻियो ई साॻी हालति आहे जेका असांखे कराची में नज़र अचे पई। इन्हनि ॿिन्हिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे फ़ताह मरी साहब, पाण डंडोजाम यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि, ज़रई माहिर आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु फैज़ खोसो साहब, पाण टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार हैदराबाद जा ब्यूरो चीफ आहिनि। फ़ताह साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त 3 महीना अॻु ताईं त असां ॾिठोसीं त 3 महीना त मुसलसल पाणी कोन रहियो आहे सिंध में, उन करे फ़सुल सुकनि पिया ऐं बार बार जेके असांजा ज़रई माहिर आहिनि, आबादगार आहिनि, हारी आहिनि, उहे शिकायत कनि पिया त अगरि वक़्तु सिर पाणी न मिलियो त पोइ फ़सुलनि खे शदीद नुक़सानु पहुचंदो ऐं हींअर एतिरो पाणी अची वियो आहे जो फ़सुल खे हद खां वधीक पाणी अची वियो आहे। त अव्हां सम्झो पिया त हीअ को पाणी आहे, हिकु चोमासे जी बरसाति आहे, फ़सुल लाइ फ़ाइदेमंद आहे, नुक़सानकार आहे त कहिड़ा कहिड़ा फ़सुल इन खां वधीक मुतासिर थींदा? मुंहिंजे ख़्याल में पाणी जी जेतिरी शॉर्टेज हुई ऐं माण्हू गांव पे गुज़रियो त बरसाति हुए या पाणी दरिया में अचे त उन ख़्याल सां पाणी जेको हींअर बरसाति पई आहे उन सां बाय एंड लार्ज फसलुनि खे नुक़सानु अञा ताईं कोन थियो आहे। ज़ाहिर आहे कुझु इलाइक़नि में थियो हूंदो ऐं कुझु फसलुनि खे नुक़सानु थियो हूंदो, चवण जॾहिं अंब बीठो आहे त हुनखे नुक़सानु थियो हुजे ऐं फुटी जेकॾहिं अगाटी आहे त हुनखे नुक़सानु थियो हूंदो, किथे बेजारो लॻल आहे त हुनखे नुक़सानु थियो हूंदो। पर हूअं जेका पाणी जी ओवरऑल खोट हुई ऐं शदीद शॉर्टेज हुई उन में पाणी जेको इहो आयो आहे इन सां हिकिड़ो त बरसाति पवण जे करे इंसेक्ट पेस्ट उहे धोपिजी विया त हुनजे करे उहो बि हिकिड़ो फ़ाइदो थियो ऐं उहो ॼण बीमारियुनि में घटिताई ईंदी। ऐं ॿियो जिते जिते पाणी जी ज़रूरत हुई उते फसलुनि खे ऐं ज़मीन खे पाणी मिलियो आहे उनजे करे बि को घणो उनजो नुक़सानु कोन थियो हूंदो। ॿियो थर में असां वटि बरसाति जी तव्हांखे ख़बर आहे थर डिपेंडेंटली बरसाति ते आहे, उन ख़्याल सां थर में त बरसातूं जॾहिं जून जुलाई खां पवणु शुरू थींदियूं आहिनि तॾहिं डुकार ख़तमु थींदो आहे। हाणे असां वटि बरसातूं गुज़िरियल काफ़ी सालनि खां लेट थींदियूं रहियूं आहिनि, पोइ जॾहिं बरसाति वधीक बि थिए पर जॾहिं 2-3 दफ़ा नथी थिए त उनखे उन्हनि जे इलाइक़नि में जेके बि ऑर्गेनिक प्रोडक्ट थियनि था उन्हनि खे नुक़सानु थिए थो। थर में जिते जिते बरसाति पई आहे ऐं अॻिते हली पवंदी उनजो त हींअर जेका बरसाति पई आहे इन वधीक जेकॾहिं पवंदी गुज़िरियल 2-3 खां हैदराबाद में एग्रीकल्चर आहे त उन में जेकॾहिं अञा वधीक बरसाति पवंदी त नुक़सानु थियण जो अंदेशो आहे। अच्छा मरी साहब, हिन वक़्तु जेको सिंध में फ़सुलु आहे उहो घणे भाङे जेको आहे उहो वणनि जो फ़सुलु आहे ऐं वण जो फ़सुलु लाइ चयो वेंदो आहे त इहो जेको आहे कैश क्रॉप आहे, हारी जेको अन्न पंहिंजे घर में जमा कंदो आहे ऐं हिन फ़सुल सां उनजो गुज़र सफ़र थिए पियो त उतर ऐं लाड़ में इहो फ़सुल जो वक़्तु जेको आहे उहो अलॻि अलॻि थो थिए। उतर में हिन वक़्तु अञा गुल ॿाटी कोन झली आहे वणनि जे फ़सुलु, लाड़ में गुल ॿाटी झली छॾी अथई ऐं अगरि इहा गुल ॿाटी खे अव्हां नथा सम्झो त हिन वक़्तु ताईं जेका बरसाति थी आहे उन गुल ॿाटी खे को नुक़सानु कोन थियो आहे? मुंहिंजे ख़्याल में गुल ॿाटी जिते आहे उते बि नुक़सानु कोन हूंदो, जिते फुटनि जो चूंडो शुरू थियो आहे उते नुक़सानु आहे ऐं लाड़ जे काफ़ी इलाइक़नि में फुटनि जो चूंडो शुरू थियो आहे, उनजा 2 नुक़सान आहिनि। हिकिड़ो इन जे करे ज़ाहिर फुटियूं जिते फुटल हूंदियूं उन्हनि जो नुक़सानु थींदो। ॿियो वरी जीअं बरसाति पवंदी आहे त फुट जी क़ीमत घटिजी वेंदी आहे छो त उनमें डिस्कलर थींदो या थोरो घणो उनमें मॉइस्चर कंटेंट वधीक ईंदो, फुट जी क्वालिटी ख़राब थींदी आहे, उन जूं क़ीमतूं घटि पियूं आहिनि। हाणे तव्हां ॾिसो बरसाति जी 14 खां शुरू थी आहे, फुटनि जी क़ीमत में फी मण 1500-2000 ताईं जी घटिताई आई आहे, 9000 खां 7000 खां घटि फुटी आई आहे। उन ख़्याल सां हिकिड़ो त फुटी जिते तयारु आहे
उते फुटी जो नुक़सानु थी सघे थो ऐं जिते गुल बाटी आहे उनखे घणो नुक़सानु कोन थींदो शर्त इहो आहे त पाणी फसल में बीहे न ऐं घणनि इलाइक़नि में त जेकॾहिं माण्हुनि खे निकासी जो ज़रियो आहे कंहिं तरीक़े सां पाणी पंप करे या हेठि इलाइक़नि में कढी था छॾनि या किथे सिमनालो ठहियल आहे उन में था विझनि किथे कंहिं कैनाल ऐं शाख में था विझनि उते नुक़सानु कोन थींदो उतरनि इलाइक़नि में फुटी अर्ली स्टेज ते आहे उते उते नुक़सानु अञा बिल्कुलु फुटी कोन हूंदो उतरनि इलाइक़नि खजूर जे इलाइक़े में जिते ॾोंको थियो आहे ऐं उन खजूर खे नुक़सानु थी सघे थो पर फुटियुनि खे नुक़सानु कोन्हे फुटी ख़ासि तौर ते सांगड़ मीरपुरखास टंडोलिया टंडो मोहम्मद खान इन इलाइक़े में घणी आहे मटियारी ऐं इन्हनि इलाइक़नि में फुटी जिते आगाटी आहे उनखे थोरो घणो नुक़सानु ज़रूरु थियो। अच्छा मरी साहब हाणे अॻिते इहा कई पई वञे त हीअ को सिलसिलो आहे उहो 22 जुलाई ताईं जारी सारी रहंदो 22 जुलाई ताईं त इनिशिएटिव थी सघे थो इन खां अॻिते बि वधे त अगरि अॻिते वधे थो पियो त पोइ कहिड़े हद ताईं अव्हां सम्झो पिया त फुटी वारे फसल खे नुक़सानु थी सघे थो? मुंहिंजे ख़्याल में 22 जुलाई ताईं बि रहियो त नुक़सानु थींदो छो त जेकॾहिं जुड़ाली मौसम हूंदी त वरी पेस्ट जो अटैक थींदो घणी बरसाति पई त उनजे करे नुक़सानु थी सघे थो वरी मॉनसून जूं बरसातूं आहिनि ऐं हाणे क्लाइमेट चेंज जे करे वेदर में वेरिएबिलिटी आहे ऐं गर्मी जेका आहे उन में वेरिएबिलिटी आहे साॻे नमूने सां बरसाति में बि वेरिएबिलिटी आहे चवंदा आहिनि जेका क्लाइमेट चेंज आहे उहा प्रेसिपिटेशन ऐं टेम्परेचर खे अफेक्ट थी करे उनजे करे मुमकिन आहे त थिए पर मॉनसून जूं बरसातूं घणो अरसो कोन हलंदियूं आहिनि मॉनसून आहे त उहा हिकु ॿ ॾींहं आगम कंदी बरसाति थींदी वरी बरसाति हटी वेंदी आहे हाणे अलाह करे 22 जुलाई ताईं न थिए 22 जुलाई में घणा ॾींहं आहिनि जेकॾहिं एस थी ऐं कंटिन्यूसली थी त पोइ नुक़सानु थी सघे थो। अच्छा मरी साहब हाणे भला वणनि खां अॻिते वधूं जेको ॿियो वॾो असां वटि मामिलो आहे ख़ासि करे खजी जे हवाले सां त खजी पाकिस्तान में वधि खां वधि जेका खजी आहे उहा सिंध में ख़ैरपुर में थिए थी पई पाकिस्तान में 6 मुल्क आहे सॼी दुनिया में जिते वधि खां वधि खजी जो फसल थिए पियो त खजी जो टाइमिंग अहिड़ी आहे त मिसाल खजी जून ऐं जुलाई में जॾहिं गर्मी वधीक थींदी आहे उन वक़्तु ॾोको तयारु थींदो आहे ऐं उन वक़्तु ई वरी चोमासे जी बरसाति थींदी आहे त सॼी दुनिया में असां ॾिसूं था पिया त चोमासे बरसातुनि खां बचाइण लाइ उपाउ वरिता वेंदा आहिनि ईरान जो असां वटि मिसाल आहे ॿिया खोड़ सारा मुल्क आहिनि हिते खजी खे बचाइण लाइ को ख़ासि उपाउ छो न पियो वरितो वञे असांखे खजी त असां एक्सपोर्ट बि कंदा आहियूं त पोइ हिते बचाइण लाइ को ख़ासि हिन ते कमु छो न पियो थिए? हिकिड़ो त आउं सम्झां थो असां वटि टेक्नोलॉजी फोर्ट आहे ऐं उनजे करे माण्हू वटि नई जेका टेक्नोलॉजी आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में आहे जेके असां इस्तेमालु नथा कयूं ॿियो वरी असांजी जेका खजी जी वैरायटी आहे ऐं उन में उन जो इतफ़ाक़ सां उहा मैच्योर त उन ई मौसम में थींदी आहे जंहिं मौसम में असां मॉनसून जूं बरसाति थींदियूं आहिनि अञा ॾोको शायदि सभिनी जाइनि ते तयारु कोन थियो हूंदो जिते तयारु न थियो आहे उते नुक़सानु शायदि न थिए खजी जी हा बाक़ी छुगे में पाणी वेंदो ज़ाहिर आहे उते वञी ॻार कंदो उनजो नुक़सानु थी सघे थो पर हूअं जेकॾहिं वैरायटी चेंज थिए त हीअ वैरायटी तव्हां ॾिसो काफ़ी मथे आहे ऐं उते चढ़ी उते प्लास्टिक चाढ़णु उते जेको ॿियो उनजी प्रोटेक्शन करणु उहा काफ़ी ॾुखी बि आहे ऐं इन जी हिकिड़ो त हल इहो आहे त आसे आसे असीं नयूं वैरायटीज़ ऐं जेके नवां क़िस्म आहिनि खजी जा दुनिया मुल्कनि में उनजी क़ीमत घणी आहे माजूल आहे अजवा आहे या खजी जा ॿिया क़िस्म आहिनि उन्हनि खे हिकिड़ो आणिजे आसे पासे ऐं ॿियो त इनजी अवेयरनेस करणु घुरिजे ऐं जीअं माण्हुनि खे ख़बर हुजे ऐं उनजे लाइ जेके घुरिबल वसीला आहिनि ऐं उहे बि जेके मुयसरु हुजनि जेकॾहिं प्लास्टिक को रखिणो आहे उहो मार्केट में केतिरो अवेलेबल आहे केतिरो पाइदार आहे केतिरो सस्तो आहे ऐं केतिरो टाइमली आबादगार में करे सघे थो ऐं सम्झो इहे सभु जा पासा आहिनि हींअर खजी खे जेकॾहिं बरसाति हिकु अवधि में बीह थी रहे ऐं जिते खजी अञा ॾोके में कोन्हे त उनखे घटि नुक़सानु थींदो जिते ज़रूरु नुक़सानु थींदो। अच्छा अव्हां जी वैरायटी मां मुराद इहा आहे त जेका खजी जी हाइट आहे मिसाल उहे खजूं जिन जी हाइट मथे आहे हाणे उनजी जेके नंढी हाइट्स वारियूं आहिनि उहे हिते तयारु करणु घुरिजनि उन ते कमु करणु घुरिजे असां मुतबल वैरायटीज़ घुरिजनि ऐं खजी जी जेकॾहिं हाइट मथे आहे त असांखे खजी ते अञा ताईं रिवायती तरह सां असांजा माण्हू चेल में रसो ॿधी ऐं पोइ था चढ़नि ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो त केॾो मुश्किल आहे ऐं अॼुकल्ह चाइनीज़ इक्विपमेंट एॾा अची विया आहिनि सस्ता ऐं पंहिंजो सुठा ऐं जेके जेकॾहिं हिते अची घणा इस्तेमालु थियनि ऐं माण्हू उन हाइड्रोलिक मशीन ते या वरी हाइड्रोलिक न मैनुअल बि वेंदा आहिनि उन्हनि ते जॾहिं खजी ते मथे चढ़ी वेंदा जेको स्टैंड हूंदो जिन ते वेही सघंदा
ऐं खजी ते सही तरीक़े सां पंहिंजो उन ते जेको प्लास्टिक आहे उहो चाढ़े सघंदा, मथां रखी सघंदा, उनखे कटे सघंदा, उनखे पूर ॾेई सघंदा। त उहे शयूं मतिलबु टेक्नोलॉजी खे बि असांखे ॾिसणु घुरिजे कहिड़ी टेक्नोलॉजी आहे उहा उते अचे। ऐं ॿियो इहो आहे त वैरायटियुनि जी चेंज ते बि, छो त हीअ वैरायटी तव्हां सही चओ त असां एक्सपोर्ट था कयूं ऐं पर एॾी टेबल फ्रूट कोन्हे, एॾी को हाई प्राइस्ड वैरायटीज़ कोन्हनि। असांजो असील खजूर आहे उहा तमामु सुठी आहे, खाइण में तमामु टेस्टी आहे, उनजो उन जी हीट तमामु सुठी आहे, पर ॿियूं वैरायटियूं मिक्स करणु घुरिजनि जीअं असीं ॿिनि चइनि वैरायटीज़ ते डिपेंडेंट न हुजूं। जी अच्छा, हाणे भला अंबनि जे फसल जी ॻाल्हि कयूं त मीरपुर ख़ासि रीजन में सभ खां वधीक अंब थियनि पिया सिंध में। कुझु अंब अहिड़ा आहिनि जेके पिछाड़ा थियनि था पिया। मिसाल असां वटि सिंधड़ी त जल्दी थो थी वञे, हींअर ताईं तक़रीबन उहो तयारु थी मार्केट में अची बि वियो आहे। कुझु वैरायटियूं अहिड़ियूं आहिनि अंबनि जूं जेके पिछाटियूं थियनि थियूं, त हीअ बरसाति उन्हनि खे केतिरो मुतासिर कंदी? थोरो घणो छाणो हुन में थी सघे थो, ऐं हाणे त छाकाणि फ्रूट जो मैच्योर आहे उनखे मुतासिर कोन कंदो। बाक़ी कुझु वैरायटियूं अहिड़ियूं आहिनि जेके ऑफ सीज़न वैरायटियूं आहिनि असां वटि, नीलम आहे मिसाल तौर ते, उहा उनजो पूर हाणे लॻो आहे ऐं उहो को घणो ते असां वटि लॻल कोन्हे, थोरो घणो लॻल आहे, असांजे बाग ते बि लॻल आहे ऐं उनखे ज़ाहिर पूर खे नुक़सानु थींदो। पर सिंधड़ी त आउं नथो सम्झां त कंहिं बाग में हींअर मौजूदु हूंदी। सिंधड़ी त सॼी हार्वेस्ट थी चुकी आहे, एंड ऑफ जून ताईं सिंधड़ी ऑलमोस्ट ख़तमु थी वेंदी आहे। उनखां पोइ जूं वैरायटियूं आहिनि ऐं उनजो जॾहिं फ्रूट मैच्योर आहे त उन फ्रूट ड्रॉपिंग थी सघे थी। ठीकु आहे मरी साहब, असां सां गॾु ई रहिजो। असां फैज़ खां मालूम कयूं त हैदराबाद रीजन में बरसाति जी छा सूरत आहे। फैज़ इहो ॿुधाइजो त कराची त ॿुॾे थो पियो, कराची जो को अहिड़ो रोड, का अहिड़ी सड़क, को अहिड़ो चौराहो कोन्हे जिते हींअर बि गोॾे जेॾो पाणी न बीठो हुजे। हैदराबाद जी छा सूरत हाल आहे? कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके वधीक मुतासिर थिया आहिनि बरसातुनि जे करे? ड्रेनेज जो हुते छा निज़ाम? असल ताईं बरसाति मुतवक़ा हुई, ज़ाहिर आहे मॉनसून जी बरसातूं आहिनि, थोरो अॻु में बि बरसातूं पवंदियूं आहिनि मॉनसून जी सीज़न शुरू थियण खां अॻु में, ऐं मॉनसून जी सीज़न ख़तमु थियण खां पोइ बि बरसातुनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहणो हूंदो आहे। सिंध खे जेको आहे, सिंध जे शहरनि खे ख़ासि तौर ते जेको बरसाति आहे उन न ॿोड़ियो आहे, पर इंतिज़ामी नाअहली उन्हनि बरसातुनि खे ॿोड़ियो आहे। का एॾी बरसाति कोन्हे जंहिंसां असां चऊं त जेको आहे तमामु घणी बरसाति पई आहे ऐं इंतिज़ामिया जे वस जी ॻाल्हि कोन्हे त उहे पाणी निकाल न करे सघे। मिसाल हैदराबाद शहर जेको सिंध जो वॾो शहर आहे, हुनजा रोड रस्ता टुटल आहिनि, ड्रेनेज जो निज़ाम दरहम बरहम आहे, HMC जेका आहे उहा गैर फ़ाल आहे। असां वटि HDA जो जेको निज़ाम आहे उहो बि तक़रीबन गैर फ़ाल आहे। कुझु महीना अॻु त HDA खे जेको आहे उहो एडहाक बुनियाद ते हलायो पियो वियो, हाणे बि एडहाक ते ई आहे। HDA डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सिंधु साहब खे हैदराबाद जे डायरेक्टर HDA जी चार्ज मिलियल आहे, त हुन करे DC जी हैसियत में हू पंहिंजा एफर्ट्स वठे थो। पर छाकाणि त सिस्टम जेको आहे उहो पुराणो नाकारा आहे ऐं पाणी जे निकाल जो को जोॻो बंदोबस्त करे न सघिया आहिनि। हैदराबाद जो मास्टर प्लान तयारु थियो न आहे, हुन करे तव्हांखे लॻे थो त का वॾी बरसाति पई आहे, उन बरसाति जेको आहे शहर खे ॿोड़ियो आहे। मिसाल कल्ह जेका घणी बरसाति पई उहा बि 56 मिलीमीटर खां वधीक बरसाति न हुई हैदराबाद जे शहरी इलाइक़नि में। इहा का वॾी बरसाति न आहे। हैदराबाद में माज़ी में 100 मिलीमीटर खां वधीक, बल्कि उनखां बि वधीक जेका आहे उहो बरसातूं पवंदियूं रहियूं आहिनि। पर बदकिस्मती इहा आहे त हैदराबाद जी जेका हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे उन वटि मशीनरी कोन्हे, उनजो जेको निज़ाम आहे टोटली नाकारा आहे, मशीनरी ते पैसा ख़र्च नथा थियनि, त उन करे तव्हांखे जेको आहे फैज़ साहब सिंध हुकूमत रेन एमरजेंसी नाफ़िज़ कई, रेन एमरजेंसी जा बाक़ाइदा ऑर्डर जारी कया विया। रेन एमरजेंसी भला अव्हांखे किथे नज़र आई हैदराबाद में? मूंखे रेन एमरजेंसी अॼु खां थोरो ईअं रेन एमरजेंसी त नज़र न आई आहे, पर सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो रस्तनि रोडनि ते असांखे शहर जो मुआइनो कंदे ज़रूरु नज़र आयो आहे। ॾिसो, मुआइने करण सां शयूं बहितर न थींदियूं आहिनि, शयूं ख़र्च करण सां बहितर थींदियूं आहिनि ऐं ख़र्च करण जो हिकिड़ो पीरियड आहे। तव्हांखे मौसमियात खाते अॻु में ई ॿुधायो पिए त बरसाति जेका आहे उहा सिंध में पवंदी। बरसाति ख़ुदा जी रहमत आहे ऐं बरसाति जे लाइ माण्हुनि दुआऊं पिए घुरियूं, छाकाणि त असांजी जेको 3 महीननि खां संद आहे असां वटि पाणी जी खोट हुई। अॼु बि जेको अंग अखर आहे, हाणे शाम जा अंग अखर कुझु बहितर थिया आहिनि। गुडू बैराज ते 1 लख खां पाणी वधीक क्यूसेक खां वधियो आहे, वॾो पाणी न आहे ऐं उन सां उहो ट्रेवल कंदे कंदे कोटली बैराज ते उनखे 15 ॾींहं ॿिया लॻंदा।
त या जेका खोट आहे उहा स्टिल हींअर बि मौजूदु आहे। पर ख़ुदा जो शुक्र इहो आहे त लाड़ सिंध में उन्हनि इलाइक़नि में जिते पाणी जी शदीद खोट हुई, नारा एरिया वाटर बोर्ड जेको आहे हुन एरिया में, रोहिड़ी कैनाल सर्किल जी एरिया में, ख़ुदि सीडा जी एरिया में जेके पुलिन ईअं ई असांजा ॿिया इलाइक़ा आहिनि उते सारियुनि जी पोख थियणी आहे। त हाणे आबादगारनि में थोरो साह पियो आहे, ॼण उनखे उत्साह मिलियो आहे, उनखे उमेद पैदा थी पई आहे त पंहिंजे सारियुनि जो फ़सुलु आहे उहो पोखे सघंदा। उन्हनि जो फ़सुलु त असां वटि 50% खां घटि पोखाई थी आहे। हुन करे उनखे को जिते कपह तयारु हूंदी उते उनजो नुक़सान जेको थोरो घणो जी डॉक्टर फतेह मरी साहब ॿुधायो थोरो घणो नुक़सान थी सघे थो, पर मजबूरी तौर ते बहिराड़ी सिंध जे लाइ जेका ही बरसाति हेल ताईं पई आहे उहा फ्रूटफुल साबित थींदी ख़ुदा जी रहमत सां। होपफुली असां इहा ई उमेद था कयूं त हीअ हिकु बरसाति आहे उहा असां लाइ फ्रूटफुल साबित थिए। ऐं अव्हां जी इहा ख़्वाहिश जेका आहे, अव्हां जी इहा दुआ आहे उहा अलाह करे क़बूल थिए। अच्छा मरी साहब, जेका ॻाल्हि फैज़ साहब कई आहे त पाणी जी शॉर्टेज आहे असां वटि ऐं असां उहे रिवायती फ़सुलु कयूं था पिया, मिसाल असांजो अॼु बि सारियुनि ते ज़ोर आहे, असांजो अॼु बि कमनि ते ज़ोर आहे जेके वधीक पाणी कंज़्यूम कंदड़ फ़सुलु आहिनि। त असांखे इहो ट्रेंड असांखे चेंज करिणो ऐं छा ज़रूरी यूनिवर्सिटी जंहिंजा तव्हां सरबराह आहियो, छा उहा इन ते कमु करे पई त कोई नया फ़सुलु आणे, कोई फ़सलुनि ते रिसर्च करे जंहिंमें पाणी घटि उहे कंज़्यूम कनि ऐं उपत जेका आहे उहा ओतिरी ॾियनि या उनखां वधीक ॾियनि? ॾिसो, जेके फ़सुल आहिनि उहे तब्दील थियण में घणो अरसो वठंदा आहिनि। जी मरी साहब। अच्छा, असांजो राब्तो मुनक़ते थियो आहे, आवाज़ कटी वियो आहे फतेह मरी साहब जो, न त असां इहो उन्हनि खां ज़रूरु ॼाण कयूं आहे त सिंध जी सभ खां वॾी ज़रई यूनिवर्सिटी जेका आहे उहा उन ते कमु करे पई, इन सब्जेक्ट ते कमु करे पई त उहे फ़सुल जेके आहिनि उहे मुतारिफ़ कराइजनि या उन्हनि फ़सुलुनि ते वधीक ज़ोर ॾिजे जेके फ़सुल घटि पाणी कंज़्यूम कजनि ऐं उन जी जेका उपत हुजे उहा वधीक हुजे। वॾी महिरबानी फतेह मरी साहब, फैज़ कोसो साहब ऐं ॿिन्हिनि मोज़िज़ महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, असां कोशिशि कईसूं त फतेह मरी साहब खां इहो सम्झण जी कोशिशि कयूं त हीउ जेको चौमासे जूं जेके बरसातूं आहिनि उहे असांजी ज़राअत खे केतिरो नुक़सानु ॾींदो। फतेह मरी साहब जो इहो चवणो त हिन वक़्त ताईं ख़ासि करे वणनि जे फ़सुल खे को नुक़सानु कोन थियो आहे। जिते जिते पाणी जी खोट हुई उहो पाणी पूरा थियो आहे। अगरि 22 जुलाई ते जेका अॻु थी कई पई वञे उन ताईं बि अगरि बरसाति पई त बि एॾो वॾो नुक़सानु न थींदो, बल्कि इहो जेको पाणी आहे इहो फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। इहा दुआ आहे त अलाह करे त जेके फ़सुल आहिनि असांजा उहे सरसब्ज़ हुजनि ऐं हुन मां जेका उपत अचे उहा वधि खां वधि अचे, त जीअं असांजा हारी मज़दूर जेके असांजा पोरियत आहिनि जेके काफ़ी अरसे खां ज़राअत जी तबाही जे करे उहे पोइते थिया आहिनि, अलाह उन्हनि जे घरनि में बरकत आणे ऐं उहे असांजा फ़सुल सरसब्ज़ रहनि। इन दुआ सां जेके प्रोग्राम जो इख़्तिताम कयूं था पिया, ईंदड़ प्रोग्राम ते मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।